नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त ठठो मां खबर ॾींदा हलूं। ठठे लग गुलामला में जीए सिंध महाज़ तरफान सिंध जे क़ौमी रैबर साईं जीएम सैयद जी सालगरह जी नस्बत सां एलानियल मरकजी सॾ ते महाज़ तालका ठठा तरफान गुलामला शहर में सैयद खे भेटा तौर रैली कढी। मेन चौक ते संदसि तस्वीर आॾो ॾिया ॿारे 117 जनम ॾींहं जो केक काटियो वियो। उन मौके ते जिस्म अॻवान सैयद नवाज़ शाह चयो त सिंध धरती जा हलाली पुट धारनि जी आबादकारी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदा। सिंध जी इंच इंच जी हिफ़ाज़त करण असांजो फर्ज़ आहे। सैयद जो पैगाम खणी घर घर पहुचाईंदासीं। नाहिल हुक्मरान सिंध धरती खे विकिणण जी कोशिश करे रहिया आहिनि, पर सिंध जा हलाली पुट सरहद ते कफन ॿधी पंहिंजी धरती माउ जे बका जी जंग विढ़ंदा। तक़रीब में जीए सिंध महाज़ जे वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाॾाई, डिप्टी जनरल सेक्रेटरी गुलाम नबी खट्टी, ज़िला अॻवान मंसूर ख्वाजा फहाद चांडियो ऐं कारकुन बड़े तइदाद में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।